जी तो नाज़रीन रमज़ान शरीफ़ महीने में वफ़ाक़ी गवर्नमेंट की तरफ़ां एक ही धक में 55 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल जो रेट वधाए अवाम जे मथां पेट्रोल बम उछलियो आहे। अचो लाड़कण वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन खे कीअं था ॾिसनि। आलमी मंडी में पेट्रोल उहा वाध न थी आहे जेका पाकिस्तान में थी आहे। हे सिर्फ़ु ज़ाहिरी तौर ते अवाम खे माना फुल जो कमु थो हले पियो। जेकर आलमी मंडी में पेट्रोल महांगो थिए त उहो रिफ्लेक्ट असां वटि पवे न थिए, उते थियो ई कोन्हे। या हिन जी जेका बाइंग थियल आहे उहा पुराणी थियल आहे, उहो रिलीफ बि अवाम खे नथो मिले पियो। बसि सिर्फ़ु ज़ाहिरी तौर ते अवाम खे परेशान करिणो आहे। वफ़ाक़ी गवर्नमेंट असांखे पैकेज ॾिनो आहे ड्राइवर क़ौम खे भई तव्हां लाइ पैकेज आहे, गैस बि महांगो, पेट्रोल बि महांगो। सुबुह खां वठी सॼी संगत निकिरी आई आहे, 150-200 गाड़ी आहे हिते, कोई चढ़ण लाइ तयारु न आहे। अॻु में असां परेशान आहियूं, कॾहिं कहिड़ा मसइला कॾहिं फुर जा मसइला, त रस्ते ते फुरूं जाम थी वियूं, बदमनी जाम थी वई आहे। ऐं वफ़ाक़ वरी अञा असांजे मथां ॿियो बम उछलायो आहे। पोइ हिकु महिल चए त चोर धाड़ियल चऊं असां टैक्सी ड्राइवर आहियूं, को सवारी वारो अचे कोन थो, जेको अचे थो किरायो ॿुधायूं था त भॻो हलियो थो वञे, चए थो पंधि वेंदुसि। थड़ा लॻी पयूं त ई त कार्य कंदासीं। ई त पैकेज सरकार ॾिनो आहे न असांखे। इहो सरकार पैकेज ॾिनो त जीअं असांजा बचा बि बुख मरनि, असां हिते बीठा लोड़ियूं छा कयूं। हिकु धक में 55 कहिड़ो सवारी वारो चयो। हिते कुल इस्पताल में मरीज़ आहिनि, जंहिं मरीज़ को मोकल थी मिले उनखे किरायो था चऊं त चवनि था छा बा क़यामत आई आहे छा। क़यामत त हले थी न। पेट्रोल हिननि महांगो करे ग़रीब अवाम जे मथां वॾो बोझ हिननि विधो आहे ऐं असांजो माना ईदूं हराम था कनि। वफ़ाक़ खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन महांगाई ते कंट्रोल कयो वञे, छो जो असांजे बचनि जी रोज़ी आहे। असांजा तेल महांगा थी विया आहिनि, असां गाॾियूं नथा हलाए सघूं, असांखे को किरायो ई न मिलंदो, ऐं असांजूं ईदूं बि हराम थींदियूं हर शइ। असांजे वफ़ाक़ खे इहो गुज़ारिश आहे त महिरबानी करे पेट्रोल ते कंट्रोल कयो वञे, इनखे हटायो वञे। न त ॿी सूरत में असां ड्राइवर जेके बि आहियूं टोटल हड़ताल कंदासीं। असांखे का सवारी महांगो थियो आहे, 325 रुपया लीटर थी वियो आहे। असां ग़रीब मिसकिन माण्हू ॾियारी ते असांखे गाॾी आहे, जॻह बि असांखे मसवाड़ ते असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, न किरायो थो मथे न साईं। असांजा पेट्रोल घटि था कनि, किरायो जंहिंखां था घुरूं 50 रुपए ॾे, उहो चए थो 20 रुपया वठो या 30 रुपया वठो, वधि में असां अवाम खां किरायो था घुरूं, अवाम असां सां विढ़े थो। तव्हां किरायो छो था महांगो थो। असां तव्हां पेट्रोल वारनि सां ॻाल्हायो, पेट्रोल महांगो उहो था कनि, असां नथा कयूं। साईं असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असां बि खपे। असां ग़रीब माण्हू जॻहियूं मसवाड़ ते गाॾियूं ॾियारियुनि ते असां काॾे वञूं ग़रीब माण्हू। रमज़ान जे मथां ईद लॻी पई आहे, अहिड़े सूरत हाल में पेट्रोल महांगो करे छॾियो त असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं। असां ग़रीब माण्हू कीअं असां ईद कंदासीं। अहिड़े सूरत हाल में पेट्रोल खे महांगो करे छॾियो थो, किरायो असांखे ॾियनि बि सफ़ा घटि माण्हू किरायो था ॾियनि था। ईद लॻी पई आहे, पैसो कंहिं ग़रीब गुरबतड़ कान्हे को। ॾियारियुनि जूं गाॾियुनि डेली 1000 रुपये सां गाॾियुनि जी ॾियारी काॾां ॾींदासीं असां एतिरा पैसा। मथां ईद लॻी पई आहे, पैसा बि असां में कोन्हनि के। हाणे जेकॾहिं तव्हां आलमी मंडी में ॾिसो, जेकॾहिं पर बैरल जेको आहे जस्ट $2 जेको आहे उनजो इंक्रीज़ थियो आहे। ऐं उन में जेका असां कॾहिं कंपेयर कयूं था त हिननि जो जेको पेट्रोल वधाइणु खपे आहे त उहो मैक्सिमम जेको आहे हिन खे 3 खां 4 रुपया वधाइणु खपे आहे। ऐं हिननि जेको पेट्रोल वधायो आहे उहो वधायो आहे $39 पर बैरल। उन हिसाब सां ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां कैलकुलेट कंदो त हिननि जेको 55 रुपीज़ वधायो आहे उहो $39 जे हिसाब सां वधायो आहे। ऐं जॾहिं त जेको आहे एतिरो पेट्रोल वधियो ई न आहे, असांजे हुकुमराननि जा पंहिंजा पेट भरिजनि कोन था। ऐं उनजे करे हीउ जेको बि सॼो मलबो आहे जेको असां ही अवाम आहे उन्हनि जे मथां ही ॾियनि था असांजे लाइ, ऐं असांजे लाइ आज़ार कयूं वेठा आहिनि था। हालांकि रमज़ान जे महीने में त किथां बि ॾिसो, जेकॾहिं अॼु जी रिपोर्ट आहे त चाइना वारनि पंहिंजो 39% पंहिंजो पेट्रोल जेको आहे उन रस्ते सां घुरायो आहे जंहिं असांजा रस्ता ब्लॉक आहिनि। उन सां गॾोगॾु जेका ॾिठो वञे त तव्हां ॿिया जेके बि कंट्रीज़ आहिनि, इवन रूस, इहे सभु जंहिं उन्हनि वटि पेट्रोल अवेलेबल आहे ऐं असांखे ईज़ी टू अप्रोच आहे पेट्रोल। ऐं पोइ बि इहा असां सां हालत आहे, असांजा जेको आहे ही जेको बि मलबो आहे आवाम जे मथां उछलियो थो वञे। हा बिल्कुलु साईं, अवाम जे मथां वॾो ज़ुल्म थी वियो आहे। गवर्नमेंट खे ईअं न करणु घुरिजे। 55 रुपयो माना मथे पेट्रोल जेको महांगो कयो अथऊं, मज़दूर तबिको काॾे वञे, ओइस्ते कोचारनि खे ॾिसो किरायो किथे पहुचाए छॾियो आहे। सो गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त इन ते का नज़रसानी करे त उनजी महिरबानी थींदी। कैमरामैन मुदस्सिर लाशा सां गॾु एजाज़ चांडियो, मेरा टीवी न्यूज़ लाड़काणो।